आज़ाद कश्मीर चूंडनि जे पहिरीं मरहले में मीरपुर डिवीज़न जे 3 ज़िलनि जे 13 तकनि जा शुरूआती नतीजा अचण जो सिलसिलो जारी। एले 2 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार मजीद कासिम 12,904 वोट खणी कामयाब। नून लीग जो असीम बख्श 8,182 वोट खणी ॿिए नंबर ते रहियो। एले 3 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार चौधरी यासिर सुल्तान 11,676 वोट खणी कामयाबी माणी। गैर सरकारी नतीजनि मूजिब नून लीग जो चौधरी नंबर सईद 9,832 वोट खणी सघियो। एले 1 मीरपुर ते नून लीग उम्मीदवार अज़हर सादिक 15,427 वोट खणी कामयाब। पीपी जो मोहम्मद अफसर शाहिद जो 9,832 वोटनि सां ॿियो नंबर। एले 9 कोटली 2 ते नून लीग जो उम्मीदवार उमेर नईम 31,080 वोट खणी कामयाबी माणी वरिती। पीपी जे जावेद इकबाल 28,509 वोट खणी सघियो। एले 7 भंबर जी सीट बि नून लीग खणी वई। तारिक फारूक 35,490 हासिल कया। एले 4 ते नून लीग जो रुखसार अहमद 20,172 वोट खणी कामयाब। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी जो चवणु आहे त आज़ाद कश्मीर में शफ़ाफ़ चूंडूं ऐं मसइलनि जी जटादार हल जी ज़मानत आहिनि। आज़ाद कश्मीर में चूंडूं हाणे खां थोरी घणियूं तकरारी थी वियूं आहिनि। महसूस थिए पियो त कश्मीर में सियासी बहिरान आहे। जेकॾहिं चूंडूं तकरारी थियूं त ईंदड़ हुकूमत जो मैंडेट बि तकरारी हूंदो। पनाहगीरनि जूं 12 सीटूं तकरारी बणिजी चुकियूं आहिनि। हू चाहिनि था त कश्मीर जो मसइलो कश्मीरी आवामी हल करे। पीपल्स पार्टी तरफ़ा मुस्लिम लीग नून ते चूंडनि में धांधली करण जो इल्ज़ाम। मुस्लिम लीग नून जे गुलू बटन पीपल्स पार्टी जे हिक कारकुन खे शहीद करे पंहिंजी आमरानी रिवायत बरक़रार रखी आहे। ज़बरदस्ती धाबे ज़रिए मुस्लिम लीग नून खे कश्मीर में इलेक्शन चोरी करण न ॾींदासीं। शर्जील मेमर मुस्लिम लीग नून चूंडनि जो माहौल ख़राब करण जी कोशिश कई। आज़ाद कश्मीर जूं हालतूं ख़राब हुयूं। बिलावल भुट्टो सरदारी जे करे इलेक्शन थी रही आहे। कमर ज़मान कायरा कश्मीरी माण्हू बाशऊर आहिनि। पंहिंजो फ़ैसिलो पाण करणु चाहिनि था। कश्मीरी आवाम ऐं पीपल्स पार्टी जो रिश्तो अॼोको न पर केतिरनि ई सालनि ते ॿधलु आहे। शहरी रहमान आज़ाद कश्मीर जी चूंडनि में बेज़ाब्तगियूं ॻणती जोगी ॻाल्हि आहे। राजा परवेज़ अशरफ एले 10 कोटली हमेशह पीपल्स पार्टी जो मज़बूत तक रहियो आहे। बेबुनियाद इल्ज़ाम अवामी मैंडेट खे तकरारी बणाइण जी कोशिश कई वई आहे। नदीम अफज़ल चंद सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 3 सॻियुनि भेनरनि हिकु भाउ समेत 11 ॼणा ॿुॾी फौत। पीर ॻोठ भरिसां ॻोठ मेतला में 3 भेनरूं ऐं संदन भाउ वाह में ॿुॾी फौत। ख़ैर मोहम्मद आरेजा में 3 नींगरियूं खॾ में ॿुॾी फौत। उॾेरेलाल में हिकु मासूम ॿार वाह में ॿुॾी फौत। कींझर ढंढ ते कराची खां घुमण लाइ आयल 9 वरिहं जो नींगर ॿुॾी फौत। ओगरा पेट्रोल ₹1 फ़ी लीटर सस्तो करे छॾियो। हाई स्पीड डीज़ल ₹3.70 फ़ी लीटर महांगो। जारी के नोटिफिकेशन मूजिब पेट्रोल की नई कीमत ₹334.18 फ़ी लीटर मुक़रर। डीज़ल जो फ़ी लीटर ₹386.83 थी वियो। डीज़ल ऐं पेट्रोल जूं नयूं क़ीमतूं 28 जुलाई ताईं लागू हूंदियूं। फील्ड मार्शल आसिम मुनीर सां अमेरिकी कांग्रेस जे 2 मेंबरनि जी मुलाक़ात। पाकिस्तान अमरीका विच में लाॻापनि समेत ख़िते जी सूरत-हाल ते ॻाल्हियूं। अमेरिकी वफ़द तरफ़ां ख़िते में छिकताण जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान जे कोशिशुनि जो एतिराफ़।
पाकिस्तान वालरल कश्मीर बाबत भारतीय बचाव वारी वसी जे बयाननि खे चिड़ ॾियारींदड़ ऐं गैर ज़िम्मेवाराणो करार ॾेई छॾियो। परॾेही ऑफिस जे तर्जुमान जो चवणु आहे त भारतीय बचाव वारी वसी राजनाथ सिंह जे बयाननि जी सख़्त मज़म्मत कनि था। पाकिस्तान कंहिं बि भारतीय अगराई खे नाकाम बणाइण लाइ पूरी तरह पुरज़म आहे। भारतीय वज़ीर जो बयान गॾियल क़ौमनि में मञियल कश्मीर मसइले सां लाॻापियल हक़ीक़तनि खे मिसारण जी कोशिश आहे। कश्मीर मसइलो गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल जी एजेंडा ते मौजूदु आहे। भारत चिड़ ॾियारींदड़ बयाननि ज़रिए वालरल कश्मीर ते पंहिंजे मढ़ियल कब्ज़े तां ध्यानु हटाइण चाहे थो। भारत ख़िते में दहशतगर्दीअ जी सरपरस्ती ऐं पंहिंजे घरू अदम इस्तेकाम तां ध्यानु हटाइण जी कोशिश करे रही आहे। ईरान तरफ़ां ॻाल्हियुनि जी बहाली लाइ अमरीका खे ॻाल्हियुनि जी आच जी तरदीद कई वई। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई जो चवणु आहे त अमरीका सां जंग जे ख़ात्मे लाइ ॻाल्हियुनि जी दरख़्वास्त जी ॻाल्हि दुरुस्त नाहे। ईरान कॾहिं बि अमरीका खे जंगी आमन जे वक़्त जो फ़ैसिलो करण जी इजाज़त न ॾींदो। अमरीका सम्झो त ईरान 3 ॾींहनि में हथियार फिटा कंदो, पर केतिरनि ई महीननि खां वॉशिंगटन पाण ॾुखियाईनि जो शिकार आहे। अमरीका आलमी तवानाई जगनि में इज़ाफ़े खां पोइ ॻाल्हियुनि जी मेज़ ते अची वेंदो आहे। इसराइल विचोबर जे मुल्कनि लाइ जदीद टेक्नोलॉजी हासिल करण में हर मुमकिन रंडक विझंदो आहे। पुरअमन मक़सद हासिल करण लाइ एटमी तवानाई हासिल करण हर मुल्क जो हक़ आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त ईरान ते हमला आरज़ी तौर रोकिया आहिनि। ॻाल्हियूं नाकाम थियूं त सख़्त फ़ौजी कार्रवाई कई वेंदी। ईरान सां हुर्मुज़ लंघ जी सूरत-ए-हाल ऐं एटमी मामले ते ॻाल्हियूं जारी आहिनि। कतर, पाकिस्तान ऐं मिस्र उन सिफ़ारती अमल में सरगर्म किरदार अदा करे रहिया आहिनि। ईरान ते हमला रोकण जो फ़ैसिलो टियाकड़ मुल्कनि जी अपील ते कयो। कुंभ भरिसां हथियारबंदनि जी फारिग में नौजवान बेदर्दीअ सां क़तल। हथियारबंदनि फैसल छुमरे खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। वारसनि जो लाश थाणे अॻियां रखी धरणो, जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। सखर में दुबर थाणे जे हथ में हथियारबंदनि जी फारिग, नौजवान क़तल। बाईपास वटि हथियारबंदनि ज़ाहिद जतोई खे गोलियुनि जो खाॼ बणायो। ज़ख़्मी इस्पताल में दम ॾिनो। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल खां फुरनाहे कई वई। वाक़िए बाबति वधीक जांच कई पई वञे। ऐं सिंध जे असीम सूफ़ी शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ पिटाई जो 283हों उर्स अॼु खां शुरू थी रहियो आहे। तयारियूं मुकमल। दरगाह तोड़े शहर खे सिंगारे पियो। पांधीअड़ा ऐं अक़ीदतमंद भिट शाह पहुचणु शुरू।